नाज़रीन, सांगढ़ जी अदालत सिंझोरो वेझो मुक़ाबिलो ॼाणाए मारियल नौजवान जो केस सिंझोरो पुलिस मथां दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अपडेट मालूम कंदा नादिर बर्दी खां। जी नादिर, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी ही सांगढ़ जे एडिशनल सेशन जज गुलाम कादर तुनियो जे अदालत पारां सिंझोरो में कुछ ॾींहं अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अरशद उर्फ अर्शू कोरखानी जे भाउ सदाम हुसैन कोरखानी पारां दाख़िल कयल 22A जी दरख़्वास्त ते अदालत सगोरी फ़ैसिलो जारी कंदे DSP सिंझोरो आबिद बिरोही ऐं SHO सिंझोरो रहम अली वसवाणी, असोसिएट सब इंस्पेक्टर हसन बिरोही, हेडमर आसिफ अली राजपूत ऐं सिपाही फराज शेख खिलाफ़ FIA क्राइम सर्कल नवाबशाह खे हुकुम ॾिनो आहे त इन सभिनी पुलिस में मुलवस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे खेनि कानूनी कार्रवाई आणण जो हुकुम जारी कियो वियो आहे। वाज़े रहे त कुछ ॾींहं अॻु सिंझोरे थाणे जे हद में पुलिस जे मुबैना मुक़ाबले मारिजी वियल अरशद उर्फ अर्शू कोरखानी मारिजी वियो, जंहिंजे भाउ पारां 22A जो केस दाख़िल कयो वियो, जिते अदालत सगोरी मुलवस पुलिस एहलकारनि ते FIA क्राइम सर्कल नवाबशाह खे केस दाख़िल करण जो हुकुम जारी कियो वियो आहे। जी नादिर, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।